मौजूद आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह केस जी सुठी प्रोग्रेस थी आहे। अच्छा, हिन में सभिनीनि खे तक़रीबन ख़बर आहे त सरदार जेके उन्हनि गवाह जे तौरु जेके हिकिड़ा माण्हू पेश कया आहिनि उहे उन्हनि जा पंहिंजा ई पार्टी जा माण्हू, पंहिंजा ई चांडिया ऐं उन्हनि जो ग्रुप आहे, मशहूरु आहे पूरी सिंध में त उन्हनि जो हिकिड़ो ग्रुप आहे पीपल्स पार्टी में बदमाशनि जो। सो जेको आहे सो अॼु कूड़ा क़ुरान खणी गवायूं त पेश करे सघनि था, पर अञा हिन में क्रॉस एग्ज़ामिनेशन थियणी आहे असांजी तरफ़ खां। आॾी पुछा अल्हम्दुलिल्लाह बहितरीन तरीक़े सां असां कंदासीं ऐं सवाल जवाब कंदासीं ऐं यकीनन उन्हनि जा बि असां ॼाणूं था त किथे किथे उन्हनि जूं वीकनेसिस आहिनि। सो अल्लाह जी ज़ात में यकीन आहे, पुरुमीद आहियूं। प्रोपेगेंडा हिकिड़ी सरदारनि जी तरफ़ खां सोशल मीडिया ते हलाई वई, सिंध जो सॼो शऊर ॼाणे थो। तव्हां ॾिसो त अगरि तव्हां प्रोफाइल्स चेक कंदव न, जेका इहा ख़बर हली आहे त हिन केस में कोई ठाह थियणो थो वञे या राजूणी थी थिए, त प्रोफाइल्स चेक कंदव उहो हिकिड़ो बि माण्हू असांजी तरफ़ खां तव्हांखे नज़र न ईंदो। तव्हां ॾिसंदव त सरदारनि सां गॾु उन्हनि जा पिक्चर्स नज़र ईंदा, तव्हांखे उन्हनि जे हक़ में पोस्टूं नज़र ईंदियूं। उहे ई माण्हू हलाइनि था, वरी तरदीद बि पाण था कनि। बेसिकली हिननि जो मक़सदु सिंध जी आवाम खे डिस्ट्रैक्ट करण जो आहे, त जीअं माना माण्हुनि जे ज़हननि में असां इहे शइ विहारियूं या अदालतुनि जे ज़हननि में इहे शइ विहारियूं त थी सघे थो हिन केस में को ठाह थिए। पर अॼु मां वाज़े चवां थी, ऑनरेबल कोर्ट्स खे बि जेको आहे क्लियरली लाउडली इहा शइ ॿुधायां थी ऐं उन्हनि खे रिक्वेस्ट कयां थी त तव्हां बि नोट करे छॾियो, असां मरी वेंदासीं पर ठाह न कंदासीं। इंशाअल्लाह असां जेको आहे सो हिते अचूं था, इंसाफ़ जे लाइ अचूं था, जेको आहे सो फ़ैसिलो वठंदासीं ऐं जेका नेक्स्ट तारीख़ आहे उहा 30 तारीख़ मिली आहे। इंशाअल्लाह अचिबो ऐं केस परसूं कबो।